अस्सलाम वालेकुम व्यूवर्स। असां अॼु पंहिंजे नए टॉपिक सां गॾु हाज़िर थिया आहियूं। जीअं त पाण पुराणे पॉइंट टॉपिक में सिखियो हुयोसीं हाईएस्ट कॉमन फैक्टर, जंहिंमें असां पाण जुज़नि जे तरीक़े सां हाईएस्ट कॉमन फैक्टर कढणु सिखिया हुआसीं। ऐं हाईएस्ट कॉमन फैक्टर कढण जा ॿ तरीक़ा हुया। हिकिड़ो तरीक़ो हुयो जुज़नि जे ज़रिए बाय फैक्टोराइज़ेशन मेथड ऐं ॿियो हुयो डिवीजन मेथड वंडरस ते। अॼु असां पाण वंडरस ते हाईएस्ट कॉमन फैक्टर कढणु सिखंदासीं। पाण मिसाल तौरु के बि ॿ अदद खणूं था। हिकिड़ो आहे 35 35 ऐं ॿियो आहे 63। हिननि ॿिनि अददनि जे विच में असां हाईएस्ट कॉमन फैक्टर यानी वॾो आम पूरो वंडींदड़ कढंदासीं। कीअं निकिरंदो आहे? पहिरियों स्टेप जेको असां अप्लाई कंदासीं उहो इहो हूंदो त हिननि ॿिन्ही मां असां ॾिसंदासीं त ॿिन्ही मां वॾो अदद कहिड़ो आहे। बिल्कुलु हिननि ॿिन्ही अददनि मां 35 नंढो आहे ऐं 63 जेको आहे उहो वॾो आहे। असां हाणे छा कंदासीं त हीउ जेको 63 आहे इन 63 खे वंडजंदड़ बणाईंदासीं। 63 वंड थींदो ऐं 35 जेको आहे उहो हुनजो वंडींदड़ थींदो। यानी पहिरियों स्टेप इहो हूंदो त वॾे अदद खे नंढे अदद सां वंड कराईंदासीं। हाणे 35 जो खोड़ो 63 ते हणंदासीं। जेकॾहिं असां 35 जो खोड़ो 2 चकर पढ़ंदासीं त उहो 70 थींदो ऐं उहो 63 खां मथे वधी वेंदो। तंहिंजे करे असां 35 जो खोड़ो हिकिड़ो चकर पढ़ंदासीं। जॾहिं असां हिकिड़ो चकर 35 जो खोड़ो पढ़ंदासीं त उहो थींदो 35 35 ऐं 63 मां 35 खे असां माइनस कंदासीं, सब्ट्रैक्ट कंदासीं। हीअ थिया 13 13 13 मां 5 विया बाक़ी बचा 8। पोइ हिते बचा 5 5 मां 3 विया बाक़ी हिते बचा 2। हाणे हीअ जेके 28 असां वटि बचा इनखे असां चवंदा आहियूं पाछी ऐं हीअ जेके 35 आहिनि इनखे असां चवंदा आहियूं वंडींदड़। हाणे जेको ॿियो सेकेंड स्टेप असां वटि थींदो उहो इहो थींदो त हाणे हीअ जेके 28 आहिनि इहे वंडींदड़ ठही वेंदा ऐं हीअ जेको 35 आहे इहो वंडजंदड़ ठही वेंदो। यानी हिते ई असां वरी ॿीहर हिकिड़ी वंड ठाहींदासीं ऐं हिननि 35 खे हेठि लाहे हिते रखंदासीं 35। हाणे असां 28 जो टेबल 35 जे मथां आणंदासीं त बिल्कुलु एब्सोल्युटली हिकिड़ो चकर लॻंदो। हिकिड़ो चकर जॾहिं असां 28 जो टेबल पढ़ंदासीं त 28 थींदा ऐं 35 मां जॾहिं असां 28 खे कट कंदासीं त बाक़ी बचंदा 7। हाणे इहो स्टेप जेको आहे इहे क़दम एसी ताईं रिपीट करणा आहिनि, एसी ताईं इहो दोहिराइणा आहिनि जेसि ताईं पाछी 0 0 नथी थी वञे। जेसि ताईं पाछी 0 थी वेंदी त पोइ असां हुनखे उते एंड कंदासीं, उते असां हुनखे ख़तमु कंदासीं। हाणे हिते 7 पाछी थी आहे। हाणे साॻियो ई स्टेप वरी असां रिपीट कंदासीं। हाणे 28 जेको आहे उहो वंडजंदड़ ठही वेंदो ऐं 7 वरी हुनखे वंडींदा। हाणे 7 जो टेबल 28 जे मथां 4 चकर 7 चौक 28 पूरो हिनखे वंडे थो। हाणे आख़िर जॾहिं में पाछी कुझु बि न बचो त हीउ जेको आख़िरी जेको वंडींदड़ आहे जंहिं 28 खे पूरो तक़सीम कयो आहे इहो असांजो पूरो आम वंडींदड़ आहे। यानी 35 ऐं 63 जो वॾे में वॾो आम वंडींदड़ 7 आहे। छो त 7 जो टेबल 35 खे बि पूरो वंडे थो ऐं 7 जो टेबल 63 खे बि पूरो वंडे थो। असांजो तव्हां वीडियो ॾिसण खां पोइ असांखे जेको आहे पंहिंजे सजेशन्स खां ज़रूरु आगाह कंदा कयो, ज़रूरु कमेंट कंदा कयो, असांखे ॿुधाईंदा कयो असां कीअं पिया कमु कयूं, असां बहितर कमु था कयूं या अञा असांखे वधीक कमु करण जी ज़रूरत आहे। ऐं कमेंट ज़रूरु कंदा कयो, वीडियो पंहिंजे दोस्तनि सां गॾु ज़रूरु शेयर कंदा कयो। थैंक यू वेरी मच।